सगडावया संझा सैयद हल्ला से हेडलाइंस तरफ। दुनिया के सुपर पावर मुल्क अमेरिका जो नऊ सदर केर थींदो। रिपब्लिकन उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप ऐं डेमोक्रेटिक्स उम्मीदवार जो बाइडन में चोटी जो मुक़ाबलो। अमेरिकी सदारती चूंडनि लाइ पोलिंग खां पोइ हतमी नतीजा अचण जो सिलसिलो जारी। उम्मीदवारनि खे सदर जो उहिदो माणण लाइ 270 इलेक्टोरल वोट घुर्बल आहिनि। जो बाइडन खे 238 इलेक्टोरल वोटनि सां सरसरी हासिल। डोनाल्ड ट्रंप 213 वोट हासिल करे सघियो। अमेरिका में सबब व्हाइट हाउस सील कयो वियो। अणवणंदड़ वाक़िअनि खे मुंहुं ॾियण लाइ वॉशिंगटन, लॉस एंजल्स ऐं न्यूयॉर्क समेत केतिरनि ई शहरनि में हिफ़ाज़ती इंतज़ाम सख़्त कया विया। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप डेमोक्रेटिक्स ते वोट चोरी जो इल्ज़ाम हणंदे सदारती चूंडनि खे सुप्रीम कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान करे छॾियो आहे। संदसि चवणु आहे त अदालत में वोटनि जी ॻणप रोकण लाइ दरख़्वास्त दाख़िल कई वेंदी। चूंडनि अवाम सां फ्रॉड आहे। डेमोक्रेटिक वारा असांजे मैंडेट खे चोरी करण जी कोशिश करे रहिया आहिनि। संदन कोशिश नाकाम बणाई वेंदी। डेमोक्रेटिक्स उम्मीदवार जो बाइडन कामयाबी लाइ पुरउमीद जो बाइडन जो चवणु आहे त मुंहिंजा हामी यकीन रखनि त कामयाबी जी दग ते हली रहिया आहियूं। घणनि रियासतुनि में वोट जा नतीजा उम्मीदुनि खां बहितर करार ॾिना आहिनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हुकूमत तरफ़ां सनअतुनि लाइ बिजली सस्ती करण वारे फ़ैसिले खे रद्द करे छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी अस्तूर में चूंड जलसे खे ख़िताब कंदे चयो आहे त हुकूमत ग़रीबनि खे रिलीफ ॾियण बदिरां अमीरनि खे नफ़ो पहुचाइण लाइ बिजली सस्ती करे छॾी। गिलगित बल्तिस्तान जो अवाम सिलेक्टेड सरकार जे चवण में न अचे। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां जमायत इस्लामी के वफ़द की मुलाकात। आदमशुमारी जो मसलो वफ़ाक़ आॾो थारण ते ॻाल्हियूं। वॾे वज़ीर जो चवणु आहे त आदमशुमारी जो मसलो CCI में आहे। ॻरियल मफ़ादनि वारे काउंसिल जो इजलास 11 नवंबर ते थींदो। असां हाणे नौकरियूं ॾेई रहिया आहियूं। ग्रेड 1 खां 4 ताईं लोकल काउंसिल जी सतह ते नौकरियूं ॾिनियूं वेंदियूं ऐं ग्रेड 4 खां 15 ताईं NTS तहत नौकरियूं ॾींदासीं। सिंध सरकार भी सूबे में कोरोना केस जे शरह वधण ते गणती ज़ाहिर करे छॾी। तर्जमान मुर्तज़ा बहाब शहरनि खे वध खां वध एहतियात जी अपील कंदे चयो आहे त गुज़िरियल ॾींहुं कोरोना जे केस जी शरह वधी 6.5 सैकड़ो थी वई आहे। इहो तासुर ग़लति आहे त मुल्क में कोरोना ख़त्म थी वियो आहे। घरनि मां निकिरण वक़्तु मास्क पाइण सां गॾु समाजी विथी बरक़रार रखी वञे। सिंध के बेटन ते वफ़ाक़ी वालार ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जे सट्टे कंदकोट खां कराची लाइ निकतल मोहब्बत सिंध बेदारी मार्च मंज़िल ॾांहुं रवां दवां। अयाज़ लतीफ़ पलीजो जी अॻवानी में निकतल मार्च में औरतुनि ऐं ॿारनि समेत वॾे अंग में धरती धणी शरीक। विथ ते शानदार आजिया। कंदकोट, बख्शापुर, ठुल ऐं जैकबाबाद में अयाज़ लतीफ़ पलीजो जो काफ़िलनि खे ख़िताब। संदसि चवणु आहे त डिंगी ऐं भंडार ॿेड़ सिंध जी मिल्कियत आहिनि। 7 करोड़ सिंधी पंहिंजा वसीला कंहिंखे कोन लिखी ॾींदा। सिंध पंहिंजे हक़नि न विढ़ंदी। दड़ो वेझो मवाली मोरी स्टॉप ते मक्सी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में पुराणे तकरार तां झेड़ो। हथियारबंदनि जी फायरिंग में अॻूणो तपेदार दतल ख़ान मक्सी मारिजी वियो। वारसनि पारां लाश रखी धरणो।
लाड़काने जी इलाहाबाद थाने की हद मुमताज कॉलोनी में घरू तकरार तां पीउ हथां धीअ क़तल। जवाबदार गुलाम हैदर लाशारी पंहिंजी धीउ साइमा खे गोलियूं हणी क़तल कयो। मांझीपुर में घरू तकरार तां भाउ पंहिंजे सॻे भाउ खे डंडा हणी क़तल करे छॾियो। दौलतपुर सफर में जो बाईपास पर तेज रफ्तार कार जो मोटरसाइकिल से टक्कर, एक ॼणो फौत थी वियो। खानपुर में जो इंडस हाईवे ते वेगन जो मोटरसाइकिल के टक्कर, एक ॼणो फौत। खानपुर लगी इंडस हाईवे ते तेज रफ्तार कार जो मोटरसाइकिल के टक्कर, औरत समेत 3 ॼणा जख्मी अस्पताल दाखिल। खानपुर में जो गोल मोहम्मद हयात बिरोही में मच्छी के तालाब में जो लाश घर पहुंचण ते कोहराम मची वियो। लखी गुलाम शाह वेझो वजीराबाद जो रहवासी नौजवान मुमताज अहमद महर हैदराबाद में पुरस्कार नमूने गुम। वारसन पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो। रेड़ी लग टंडो बहरां वारे इलाइक़े जो रहवासी नौजवान गुलजार जमाली 2.5 महीननि खां पुरस्कार नमूने गुम, वारिस परेशान।